अज़रबैजान की राजधानी बाकू में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं तुर्किया के सदर रजब तैयब अर्दगान विच में मुलाकात थी आहे। बाकू में फतेह जी दिहाड़े की परेड दौरान बिन्ही सरबराहन विच में मुलाकात थी। मुलाकात दौरान आर्मी चीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पिण मौजूद हो। मुलाकात दौरान बितरफ़न लागापन के समूरन रुखन जो जायज़ो वरतो वियो ऐं बितरफ़े सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। वज़ीर आज़म तुर्किया सां पंहिंजनि पुराणनि भाइरनि लागापन के सियासी, दिफ़ाई, इक़्तिसादी, वापारी सीड़पकारी लाइ पाकिस्तान के अज़म जो वर्जा कयो। मुलाकात में तय कयो वियो त तुर्किया जो वज़ारती वफ़द जल्द पाकिस्तान जो दौरो कंदो। ही इंतहाई अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाही ॾींदा पिया हलूं। अज़रबैजान की राजधानी बाकू में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं तुर्किया के सदर रजब तैयब अर्दगान विच में मुलाकात थी आहे। बाकू में फतेह दिहाड़े की परेड दौरान बिन्ही सरबराहन विच में मुलाकात थी। मुलाकात दौरान आर्मी चीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पिण मौजूद हो। मुलाकात दौरान बितरफ़न लागापन जे समूरन रुखन जो जायज़ो वरतो वियो ऐं बितरफ़े सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो।